इते मांखे ॿुधायूं त सदर आसिफ अली ज़रदारी सखर पहुची वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सखर बैराज जे दौरे जो बेइम्कान आहे। सदर खे इजलास दौरान सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आईजी सिंध ॾोहारियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन जे हवाले सां पिणु आगाह कंदो। इजलास दौरान सदर खे तरक़ियाती मंसूबनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी सखर पहुची वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सखर जी बैराज जे दौरे जो बेइम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। सदर खे इजलास दौरान सखर ऐं लाड़काने डिवीज़न में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आईजी सिंध ॾोहारियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन जे हवाले सां पिणु आगाही ॾींदो। इजलास दौरान सदर खे तरक़ियाती मंसूबनि जे हवाले सां पिणु ब्रीफ कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सखर पहुची वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जे सखर बैराज जे दौरे जो बेइम्कान आहे। सदर खे इजलास दौरान सखर ऐं लाड़काने डिवीज़न में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आईजी सिंध ॾोहारियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन जे हवाले सां पिणु आगाह कंदो।